ज़ाल ज़ाती नाल ना ज़ाती रलिया सो कम ज़ात सदी वे हो। नफ्स कुते नू बह कराहां फहमा फहम कची वे हो। ज़ात सिफ़ातुं मेहणा आवे जदां ज़ाती शौक निपी वे हो। नाम फ़कीर तिन्हां दा बाहू कबर जिन्हां दी जीवे हो। तर्जुमा आरिफन में उनखे कम ज़ात चवन था जंहिंजो ज़िक्र ज़ात ऐन इस्म अल्लाह जल शानहू में न वञी मिले। उन ई मक़ाम ताईं पहुचण लाइ सालिक खे घुर्जे त नफ़्स कुते खे क़ैद करे ऐं पोइ ज़ात में फ़हम करे। जॾहिं सालिक ज़िक्र में ज़ाती शौक़ पैदा करे थो तॾहिं उनखे पंहिंजी ज़ात व सिफ़ात में शर्मिंदगी महसूस थिए। ऐं बाहू फ़कीर त उन्हनि कामिल आरिफ़नि जो नालो आहे जन खे पंहिंजे आख़िरी आराम गाह में हमेशह वारी हयाती हासिल थी चुकी आहे। सुभान अल्लाह।